अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंकी। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हिकु ॿिनि ॾींहनि अंदरि ईरान बाबति अख़बाराई थींदी। ईरान सां ॻाल्हियूं जारी आहिनि, ॾिसूं था छा थो थिए। ईरान मां जल्द वापसि न वेंदासीं। पुतिन यूक्रेन में हिकु ॾींहं जी जंग विढ़ण वियो, चईं सालनि खां विढ़े पियो। गुज़िरियल अमरीकी हुकूमत अफ़गानिस्तान मां वापसी ते हथियार छॾे आई। मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त ईरान खे न रोकियूं हा त इसराइल ऐं यूरोप टुकड़ा टुकड़ा थी वञनि हा। असां नेटो ते खरबें डॉलर ख़र्च कयूं था, पर नेटो जंग में असांजी मदद न कई। ईरान जी पहिरीं ऐं ॿिए दर्जे जी क़यादत खे ख़तम करे छॾियो आहे। उहे ख़राब माण्हू हुआ जिन एहतजाज कंदड़ हज़ारे माण्हुनि खे क़त्ल कयो। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची जा सऊदी अरब, कतर, तुर्किया ऐं मिस्र सां राब्ता। परॾेही वज़ीरनि सां टेलीफोनिक राब्ते में ख़िते जी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। अमरीका ऐं इसराइल सां जंग जे ख़ात्मे लाइ क़दमनि बाबति आगाही। अब्बास अराग़ची चयो आहे त ईरान सफ़ारतकारी जो रस्तो खुलियल रखण लाइ तयारु आहे, पर शर्त उहा आहे त अमरीका खे धमकियुनि वारो लहजो तब्दील करणो पवंदो। ईरान जे सुप्रीम लीडर मुज्तबा ख़ामनाई चयो आहे त दुश्मननि खे शिकस्त ॾियण लाइ इक़्तिसादी जंग करणी पवंदी। ईरान जंग में दुनिया ॾो दुश्मननि मथां बरतरी साबित करे छॾी आहे। पंहिंजे बयान में ईरानी सुप्रीम लीडर वधीक चयो आहे त ईरानी अवाम मक़ामी सतह ते तयारु थींदड़ शयुनि खे तरजीह ॾे। कारोबारी माण्हुनि खे घुर्जे त मुलाज़िमनि खे नौकरियुनि मां न कढनि। लाहौर में नौजवान घरवारी ऐं ॿिनि ॿारनि खे क़त्ल करण बैदि आबदाद करे छॾियो। शहर जे मसिंग वारे इलाइक़े में घर मां ज़ाल मुड़ुस ऐं ॿिनि ॿारनि जा गोलियूं लॻियल लाश हथ। पुलिस जो चवणु आहे त शाहिद जट नाले नौजवान पंहिंजी घरवारी आयशा ऐं ॿिनि ॿारनि खे क़त्ल कयो ऐं बाद में पाण मथां फायर करे ख़ुदकशी करे छॾी। वधीक जांच कई पई वञे। सिंध ऐं बलूचिस्तान जे अक्सर इलाइक़नि में शदीद गर्मी। अॼु सभ खां वधीक गर्मी परदे जी वाणी में 46 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। मौसमियात खाते मूजिबि सिंध जा मथियां ऐं विच वारा इलाइक़ा हीट वेव जे लपेट में रहण जो इम्कान आहे। कराची में अॼु मौसम गरम ऐं ख़ुश्क रहंदी। माहिरनि पारां शहरनि खे उस में गैर ज़रूरी तौर ॿाहिरि न निकिरण जी हिदायत।